नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध सहाफ़ी संगत सिंध जो मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो प्रेस क्लब हालाणी पहुची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे सहाफ़ियुनि सां नाजाइज़ियूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि। इहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहुं कंहिं सहाफ़ी सां नाजाइज़ी न थी हुजे। ख़ासि करे अंदरूनी सिंध जा सहाफ़ी वॾेरनि, जागीरदारनि, सरदारनि ऐं ब्यूरोक्रेट जे एताब हेठि आहिनि। हिन वक़्त ताईं अंदरूनी सिंध में केतिरा ई सहाफ़ी सच लिखण जे ॾोह में शहीद थी चुका आहिनि, लेकिन संदुस कातिल अञा ताईं गिरफ़्तार न कया विया आहिनि। जेको हुकूमत जी नाअहली हिन वधीक चयो त हिकु तरफ़ हुकूमत आज़ाद सहाफ़त जी ॻाल्हि करे रही आहे त ॿिए तरफ़ सहाफ़ियुनि मथां हमला जारी आहे, जंहिंमां हुकूमत जी पत वाक़ी थिए थी। हिन सिंध जे सहाफ़ियुनि खे अपील कई आहे त हू पंहिंजा समूरा वेछा विसारे हिकु थी वञनि, छाकाणि त जो ॿधी में ताक़त आहे, कुझु धुरियूं सहाफ़त खे छेड़ो छेड़ करण में पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हिन वधीक चयो त असां हुकूमत खे चिता ॾींदे चऊं था त जेकॾहिं सिंध जे सहाफ़ियुनि जा जाइज़ मसइला हल न थिया त ऐवाननि जो घेराव कयो वेंदो। जीअं त अॼुकल्ह ॾिठो वञे त सिंध जे सहाफ़ियुनि सां नाजाइज़ियूं ॾींहों ॾींहुं वधंदी पियूं वञनि। ख़ासि करे असांजे अंदरूनी सिंध जा सहाफ़ी वॾेरनि, जागीरदारनि ऐं ब्यूरोक्रेट जे अताब हेठि आहिनि। असां तव्हां ॾिठो हूंदो त जेको ख़ासि करे जेको असांजो खैरपुर ज़िलो आहे, उन में केतिरा ई सहाफ़ी हिन महिल ताईं शहीद थी चुका आहिनि ऐं केतिरनि ई जेको आहे सहाफ़ियुनि मथां जेको आहे कूड़ियूं जेके एफ.आई.आर. कराई वियूं आहिनि। असांजो सहाफ़ी आहे खैरपुर गंबट जो अजीब इलाइक़ो, उन जे मथां जेको आहे 17 खां वधीक जेके आहिनि कूड़ियूं एफ.आई.आर. कराए दाख़िल कयूं वियूं आहिनि ऐं उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत कई पियो वञे। ऐं उन खां अलावा ॿिया केतिरा ई सहाफ़ी आहिनि जंहिंजे मथां जेको आहे असांजो जमाल मोहम्मद खोड़ो सूबेदार जो सहाफ़ी, उन मथां या ॿिया केतिरा ई सहाफ़ी आहिनि, घटि में 30-40 खनि थींदा, उन्हनि जे मथां जेको आहे मुख़्तलिफ़ थाणनि ते जेको आहे कूड़ियूं एफ.आई.आर. करायूं आहिनि, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयो आहे। हिकु तरफ़ हुकूमत जेको आहे आज़ादु सहाफ़त जी ॻाल्हि करे रही आहे त ॿिए तरफ़ सहाफ़ियुनि जा मथां हमला जारी आहिनि। हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। असां सिंध सहाफ़ी संगत जे पारां जेको आहे जल्द खां जल्द जेको आहे हालाणी में हिकिड़ो वॾो जेको आहे सहाफ़ी कन्वेंशन कराईंदासीं, जेको आहे ऑल पाकिस्तान सहाफ़ी कन्वेंशन हूंदो। उन में सॼे पाकिस्तान जे सहाफ़ियुनि खे जेको आहे घुराए ऐं ख़ासि करे सिंध जा जेके वॾा शहर आहिनि, कराची, हैदराबाद, सखरा या ॿिया नंढा वॾा शहर आहिनि, उन्हनि जे सभिनी सहाफ़ियुनि खे घुराए जेको असां हिकिड़ो वॾो जेको आहे सहाफ़ी कन्वेंशन कोठाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।